नाज़िन किंजा ढंढ में ॾॼणा ॿुॾी फो थियण वारे वाक़े खां पोइ पुलिस समूरियूं ॿेड़ियूं किनारे ते बीहारे छॾियूं आहिनि। समूरा होटल बि बंदि कराया विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर उमर कुंभार। जो उमर, इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइजो। कल्हो के अफ़सोसनाक वाक़िए खां पोइ जंहिंमें 8 औरतूं 2 ॿारड़ा ॿुॾी फौत थियण खां पोइ सियाहत सकाफ़त वारे वज़ीर सरदार शाह जे हिदायतनि ते डीसी छटो सभी ॿेड़ियुनि ते पाबंदी हणाए छॾी आहे त ॿेड़ी का बि जेको सो न हलंदी किंजर में ऐं सभई हट ऐं होटलूं बंदि करायूं वयूं आहिनि ऐं ॿेड़ी जे मालिक जब्बार टोयो ते गफ़लत लालच ऐं लापरवाही जी एफआईआर दाख़िल थी आहे जंहिंखे अॼु सिविल जज जे छटो में पेश कयो वियो जेको 4 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस जे हवाले कयो वियो ऐं उते समूरा इंतज़ाम जेके आहिनि सो सियाहत सकाफ़त खाते पंहिंजे हवाले करे ऐं उते जेको सो इंतज़ामिया जी भारी नफ़री तैनात करे सभु कुझु सील करे छॾियो आहे। जी उमर, मां जी महिरबानी।